नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना जी ॿी लहर में तेज़ी अचण सां गॾु सॼे मुल्क जा तइलीमी इदारा अॼु खां बंदि कया विया आहिनि। गुज़िरियल कुझु ॾींहं अॻु चइनि सूबनि जे तइलीम वारे वज़ीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ तइलीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद मुल्क में 26 नवंबर खां तइलीमी इदारा बंदि करण जो ऐलान कयो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर ऐलान तहत अॼु खां 24 डिसंबर ताईं समूरा स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं बंदि रहंदा ऐं उते ऑनलाइन क्लासिस वरिता वेंदा। पर अहिड़ो स्कूल ऐं तइलीमी इदारनि जिते ऑनलाइन क्लासिस जा इंतजाम न आहिनि उते ॿारनि खे होमवर्क ॾिनो वेंदो। उन खां अलावा डिसंबर में थींदड़ समूरा इम्तिहान बि मुलतवी कया विया आहिनि। तालीम वारे वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस में कयल फ़ैसिलनि मूजिबि 25 डिसंबर खां 10 जनवरी ताईं तइलीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं थींदियूं ऐं जनवरी जे पहिरीं हफ़्ते में सूरत-ए-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। 11 जनवरी खां तइलीमी इदारा ॿीहर खोलण जो फ़ैसिलो कयो वेंदो। ॿिए तरफ़ बलूचिस्तान जा तइलीमी इदारा 28 फरवरी ताईं बंदि रहंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।